अस्सलाम वालेकुम। मैं हूं आपका इंस्ट्रक्टर मुबश्शिर अली और इस वीडियो में आसान सिंधी किताब 5वीं जमात के लिए लेसन नंबर 8 को पढ़ेंगे। तो चलें शुरू करते हैं। सबक 8। अशरफ मेहनत करे हा। अशरफ मेहनत करे हा त पहिरियों नंबर अचे हा। आऊं किताब पढ़ा हा त इनाम मिले हा। अकरम अॼु अचे हा त ॾाढो मज़ो थिए हा। रेल देर न अचे हा त असीं वक़्त ते पहुचूं हा। अशरफ मेहनत करे हा त छा थिए हा। आऊं किताब पढ़ा हा त छा थिए हा। अकरम अॼु अचे हा त छा थिए हा। रेल देर न अचे हा त छा थिए हा। अंगूर पचनि हा त असीं खाऊं हा। कचा ॿेर खाऊं हा त खंघि थिए हा। खीर पियूं हा त सघारा थियूं हा। ठीक है, तो ये आपको वीडियो पसंद आई होगी। पसंद आई तो इसको लाइक करें, शेयर करें और इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें। थैंक यू। अल्लाह हाफिज़।